अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला उम्मीद आहे त सभु ख़ुशि हूंदो। अॼु वरी हिकु नओं मौज़ू खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। हिकिड़ो हमराह हुजे, हुनखे शिकार करण जो वॾो शौक़ु हूंदो। छा की हिकु ॾींहुं सुबुह जो घर खां निकितो, घर खां निकिरण सां वञी हिकु जंगल में पहुतो त उते ॾिठईं त हिकु हरणी वञे पियो। हरणी खे मारण लाइ पोयां भॻो त हरणी हिन खां भॼी वञे। कंहिं वण हो अंगूर जो, उन जे हेठां वञी हरणी लिकी वेही रहियो। हमराह खे हरणी त कोन नज़र आयो। हमराह हेॾां होॾां लहणो आयो। हमराह वापसि थी घर ॾे मोटियो। मोटण सां ई त वरी हिन हरणी खे छॾे ॾिनो। हरणी बि सोचियो त हमराह हलियो वियो, वरी ॿियो शिकारी हिन जे पोयां अचे पियो। हरणी चयो त हाणे कुझु देरि मां कुझु वण खे खाई वठां या कुझु खाई पी वठां। उतां उन वण खे हरणी पटण लॻो त वरी पोयां हिकु शिकारी अचे पियो। उन ॾिठो त वण लुॾे पियो। देरि न कयईं, उते जेको उन शिकारी तीर हलायो। तीर हलाइण सां जेको आहे उहो हिन हरणी खे लॻी पियो। उहो हरणी उते ई किरण सां ई दांह करे चयो, अफ़सोस जंहिं मूंखे पनाह ॾिनी मां उन खे ई खाइण लाइ वरितो। जी हा दोस्तों, असांजे माशरे में बि अॼुकल्ह ईअं ई आहे। जेको असांखे पनाह ॾिए थो या पंहिंजे भरिसां विहारे थो, असां उन खे ई मारे ऐं उन खे ई पटण लाइ वठूं था। अॻियां पोयां असां न आहियूं सोचींदा त छा थींदो, केरु असांजे पोयां अचे थो, केरु न। पोइ असां सां इन हरणी वारो कमु थिए थो। उमेद आहे त वीडियो तव्हांखे सम्झ में आयो हूंदो।